मीरपुर खास में कोड़ी पुलिस मुकाबले में माजी हुए डॉक्टर शहनवाज कुंवर जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर मुंतज़िम लेगारी जी गिरफ्तारी खिलाफ सिविल अस्पताल जी डॉक्टरनि पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿियनि तबी अमले सख़्त एहतजाज कयो। इतलान मूजिब FIR जी टीम डॉक्टर मुंतज़िम लेगारी खे गिरफ्तार करे वरितो, जंहिं बाद सिविल अस्पताल जे अमले में शदीद कावड़ पखिड़िजी वई। डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ अस्पताल में मुकमल हड़ताल कंदे तालाबंदी कई। एहतजाजी रैली शहर जो गश्त कयो। रैली में शिरकत कंदड़ मुतालबो कयो त डॉक्टर मुंतज़िम लेगारी खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। ॿी मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टरनि चयो त पोस्टमार्टम करण डॉक्टर मुंतज़िम लेगारी जो पेशवारानो फर्ज़ हो, जंहिं ते खेसि गिरफ्तार करण सरासर नाइंसाफ़ी आहे। पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿियनि मुलाज़िमनि बि एहतजाज में हिस्सो वरितो ऐं नारेबाज़ी कंदे आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त गिरफ्तार डॉक्टर खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे त जीअं तबी अमलो बग़ैर कंहिं दबाव जे पंहिंजो ज़िमेवारी निभाए सघे। जैसी रात अंधारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदी, डॉक्टर मुंतज़िर को, डॉक्टर मुंतज़िर को, डॉक्टर मुंतज़िर को, डॉक्टर मुंतज़िर के साथ बंद करो। अस्पताल जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं, अस्पताल जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं।